आउं वफ़ा मौला बख़्श आहियां ऐं तव्हांखे पंहिंजे किताब पोपट रंग रंगीला मां सिंध अजायब घर जे बारे में हिकु नज़म सिंध म्यूज़ियम पढ़ी थो ॿुधायां। अचो त ॿारो हलूं घुमणु सिंध म्यूज़ियम जो सैर करणु, सिंधी सकाफ़त जो ई इदारो केॾो वणंदड़ केॾो प्यारो, ज़फ़र काज़मीअ जो आ जोड़ियल, झंडो सकाफ़त जो ॼण खोड़ियल, ही त ॻोठाणो आ घर केॾो सुहिणो सुंदर मंज़र, हूअ आवी कुंभर जी आहे जेको थांव पियो थो ठाहे, भरतई ज़ेवर जा त नमूना केॾा सुहिणा केॾा झूना, माज़ीअ जूं शाहकार निशानियूं जिन खे ॾिसण लाइ गॾु थिया आहियूं, जंहिं ते नाज़ करे जग सारो सो आ देस असांजो प्यारो, अचो त अहिड़ो अमल करियूं को साराहे सिंधड़ीअ खे सभु को।